अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खुश आबाद होंदा। जी दोस्तों अज कराची का गोठ ॾे सफ़र प्यारे दोस्त वकार अहमद कामिल खानी सां गॾु एयरवायर लगूना DH सिटी बुर्ज कायद जिते ठही रहियो आहे। विच में उठनि जी तमामु बहितरीनु नुमाइश पत्थर वारा लॻाया विया। ये वरी लुक पंहिंजो वकार भाई ये चौक DH सिटी मेन गेट वारो। मस्जिद जिते नमाज जी तैयारी थी, नमाज पढ़ना जम्मू जामा मस्जिद वधी आहे। जीअं त असां बैंक वठा जी पुगासीं ATM इस्तेमालु कंदासीं, पैसा कढाईंदासीं, किरायो कोन्हे। ये ATM बैंक में इस्तेमाल करने लाइ लगायासीं। 5 मिनट खां बाद बैंक असांखे पैसा ॾिना। जीअं दोस्तों जीअं पैसा रिसीव कयासीं पर पर्ची रिसीव कई त पोइ हिते लिमिट पवंदो घणो आहे। वरी गोठ जी सुपर हाईवे ते पुॼी वियासीं साईं। शौकत खान अस्पताल पोयां ॾिसी सघो था। ये साईं उहा अस्पताल आहे इमरान खान जेका ठाराए रहियो आहे कैंसर जे लाइ, शौकत खान। जीअं दोस्तों बस ही असांखे जॻह कोन मिली, सीट वेठ गेट ते जॻह मिली, बि वञूं पए, मजबूरी गोठ वञिणो आहे। रश ॾिसी थोरी साम्हूं पखो हले पियो, असांजो थोरो इंतज़ारु करे भरे वठूं, छा मसइलो आहे। हिते बस पेट्रोल पंप भरायो, पेट्रोल पंप न पेट्रोल भरायो सॉरी। सुपर हाईवे लुक जीअं साईं नूरियाबाद पुॼण वारा आहियो। ऐं नूरियाबाद में एतिरी रश हुई जो हद खां मथे, तव्हां ॾिसी सघो था साम्हूं बिल्कुलु इलाही रश हुई। गाॾियुनि जी इलाही शार्ट हुजण जे करे माण्हू बाक़ाइदे छतनि ते हेठि ढाबनि में जिथे किथे माण्हू ई माण्हू हुया। बसि किराए बि मुनासिबु कोन थो वठूं, वठ वठां किराए जी हुई। ग़रीब माण्हू लाइ निकिरणु घुमणु फिरणु आज़ाब। जीअं साईं टूल प्लाज़ा जाम शोरो। जाम सुठो टूर क्लास कयोसीं। ये पोएं हैदराबाद खां कराची ॾे लुक जेको वञे थो। जीअं सिंधु दरिया जे पासे में का शाख वहे थी, उनजी तस्वीर तमामु बहितरीनु पटड़ी वारी शाख ठाही वई आहे, पक्की बाक़ाइदा। जीअं त बस में वरी पंहिंजो लुक वही साॻी हालत गेट वारी, ईअं पक्की शाख जेका तव्हांखे ॿुधाई पए। दोस्तों ही ॾिसो असांजो सिंधु दरिया जेको सुकी सफ़ा काठ थी वियो आहे। पंजाब अची हिन पुठियां पियो आहे। असां सिंधियुनि जे सम्झो माना हाउ ते मुंग धरणु, हे उहो सिंधु दरिया आहे जंहिंजे करे असां सिंधी क़ौम विड़ी रहिया आहे। सिंधी क़ौम जेका आहे विड़ी रही आहे। पाणी कोन्हे मगर जॾहिं बरसाति ईंदी आहे त सिंध खे इहो वाहिद दरिया ई बचाईंदो आहे। जी हाँ दोस्तों, टंडो अलायार फाटक वट ते असां ट्रेन जो इंतज़ारु कयोसीं। ट्रेन गुज़रनी अची रही आहे हैदराबाद जेका वञे पई। अक्सर अहिड़ियूं शयूं तमामु घटि कवरेज में ईंदियूं आहिनि।
जीअं त असां मेप्रो ख़ासि असां कटारिया खिपरो ॾे वञी रहिया आहियूं गाॾी खिपरो वारी में खिपरो स्टैंड तां। भाॼियुनि जा गाॾा वग़ैरह कोई इंसान पंहिंजी मज़दूरी में लॻो पियो। अंबनि जी माशाल्लाह मौसम अची अंब जाम हुया पर पाण खाइण लाइ कोन वरिता, पैसा ख़र्च थी वेंदा चरियो आहिनि। हे असांजे विच में जहिड़ो थी पियो वेन वारे ऐं कंडक्टर ऐं पेट्रोल पंप अलाए कंहिंजो आहे लॻभॻि शेरे साईं पिड़ी ऐं पाणी जो तालाब ख़ूबसूरत लॻो त असांजो छो न वीडियो कवर में अची वञे। तमामु सरसब्ज़ इलाइक़ो आहे माशाल्लाह। हे साईं बो विकिरो पियो थिए ॿनियूं कहिड़ियूं त युकलम जो बहितरीनु बाग़ नज़र आयो ॿेलो थो सम्झे हुनजो थोरो कवरेज कजे। डिके बिके बियल केरु ख़बर न आहे अलाह ख़ुशि रखे। ऐं ॿनियूं तमामु बहितरीनु ख़ूबसूरत नज़ारो। इंतज़ारियूं घड़ियूं ख़तमु असां क़रीब खिपरो पुॼण वारा आहियूं जिते असांजा दोस्त नूर हसन दर्स ऐं मोहम्मद नियाज़ मंगरियो साहब इंतज़ारु करे रहिया आहिनि। कलर वारी ॿनियूं जिते पाणी हमेशह लाइ बीह रहंदो आहे, जिथां बजरो पाणी ईंदो आहे न उहो हमेशह बीह रहंदो आहे। ऐं साईं वाह सिंधड़ी वारे साईं नूर हसन दर्स नियाज़ मंगरियो असांजो मूं गॾु वीडियो ठही वञे व्लॉग में तव्हां आणींदोसां। ऐं फ़ौजी नूर हसन फ़क़ीर नूर हसन ऐं मोहम्मद नियाज़ मंगरियो ऐं नायाब नबी वफ़ दर्स। वरी हितां खां अॻिते वार ॾाढी वरी ठाहिण जे लाइ वियासीं। बाद में असां हैदर बि अची वियो। बाद में दुआ रेस्टोरेंट समेजा होटल उन ते चांहि जी चुस्की हणी वरी ॻोठ रवाना थियासीं। अॼु जे लाइ एतिरो ई दोस्तो। लाइक कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो पंहिंजे भाउ खे। अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे जिते हुजो। शेयर कयो दोस्तनि, इंशाल्लाह वीडियो पसंदि